हाँ जी महिरबानी। अॼुकल्ह जेको हालात हलन पिया, अॻु में छा हूंदो हो, जेके ॾुहारी क़िस्म जा माण्हू हूंदा हुआ, धारियल कल्चर हूंदो हो, फोड़ू हूंदा हुआ, उहो फुर कंदा हुआ रोडनि में। पर हाणे फोड़ू धारियल कल्चर ॾुहारी क़िस्म जा माण्हू सभु अची वञनि मंशात में। इन करे जो ॾोह मां एतिरो पैसो नथो मिले, जेको मंशात मां पैसो मिले थो, हीअ पाण गुटको आहे या ठरो आहे, शराब कचो शराब आहे, या ॿियूं मंशात में आइस आहे, ॿियो जेको बि आहे, इन जे करे माण्हू पंहिंजे लार बेल्ट, असल में जेके असीं उत्तर वारा माण्हू मिलंदा आहिनि, चवंदा पर लार वारा रुॻो तव्हीं पान था खाओ, गुटका था खाओ, मंशात जा तव्हां मावाली हो। ऐं तव्हांखे शाबस थो ॾियां जाम शहर जेके साफ़ी आहिनि, इन में जेको तव्हां हिन में स्टैंड वरितो आहे, तव्हां कोशिशि कयो पिया त मंशात जे ख़िलाफ़ु। आउं बि तव्हां सां मुतफ़िक़ आहियां इन ॻाल्हि सां। असांजे चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह खे असां चयो, असांजी सिंध असेंबली बि हिकिड़ो बिल पास कयो त मंशात में जेको माण्हू ॿधिजे हुनखे सज़ा अचे। ईअं न हुजे त ॿधिजे थो पोयां। ऐं पुलिस में बि जेके कारी भेरियूं वेठियूं आहिनि, जेके मंशात हलाइनि थियूं, उहे कंटेनर अगरि क्रॉस कराइनि था त उन जा 2-2 करोड़ रुपया वठनि था, हिकु कंटेनर जी रिश्वत वठनि था। असांखे ख़बर आहे त केरु केरु वठनि था, उन लाइ असां शिकायत कई आहे। उन ते एक्शन असांजी सिंध गवर्नमेंट बि उन जे ख़िलाफ़ु आहे। ऐं हिन जेको मंशात तव्हांजे थ्रू सॼे सिंध जे माण्हुनि खे, ख़ुसूसन ठट्टो ज़िलो, सिजावल ऐं जाम शोरो, टंडो मामा खे ॿधी हिन लार जे बेल्ट जे माण्हुनि खे चवंदो त महिरबानी करे तव्हां गुटका जेके माण्हू खाइनि था, नशो कनि था, मंशात जेके खाइनि था, उन खां पोइ तव्हां ॾिसो माण्हू घणा माण्हू मरनि था कैंसर, माउस कैंसर जे करे। ऐं हू अगरि मरी थो वञे त उन बच्चा, उन घरवारी, उन नियाणी, उन जा पुट सभु दरबदर थींदा था। मंशात माण्हुनि खे मैसेज ॾींदो त महिरबानी करे तव्हां मंशात जेके गुटका ना खाओ, पंहिंजी सोचो, पंहिंजी सिहत जी, पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जो सोचो। तव्हां हीअ चीज़ खाईंदा त इलाही माण्हू आहे। असांखे डॉक्टर आहे, हिते डॉक्टर हिकिड़ो दीवान आहे, ॾंदनि जो डॉक्टर आहे, उहो मूंखे ॿुधाए पियो त साईं मूं वटि रोज़ानी अलॻि घणा माण्हू केसिस ईंदा आहिनि ॾंदनि जा, जेके ऐं ॾिसंदो हिन में माउस कैंसर हूंदो आहे, सो बि गुटकनि जे करे। बसि तव्हांजे असां जेको तव्हां क़दम खयों आहे, तव्हां जाम शोरे वारनि साफ़ीन। सिंध गवर्नमेंट, असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी बि इहा पॉलिसी आहे। असांजे सिंध CM सैयद मुराद अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पॉलिसी आहे त भाउ मंशात इहे न हुअणु घुरिजे। हुन में CM साहिबु असांजी सिंध गवर्नमेंट असेंबली में बिल बि पेश कयो हो त जेके खामियूं आहिनि पुलिस में, जेके खामियूं आहिनि, असांजी ठटे ज़रिए थो ॻाल्हि कयां, 2-3 माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिते या कुझु लोकल माण्हू 2-3 ॼणा हुन सां मिली करे कनि था। उन जी मूं शिकायत बि कई आहे, चीफ मिनिस्टर साहिब खे बि मूं शिकायत कई हुई, IG साहिब खे बि कई, DIG साहिब खे बि कई, पर उन ते एक्शन कुझु माण्हू ते थियो आहे, कुझु रहिजी विया आहिनि। त इंशाअल्लाह ताला उन ते असेंबली हुजे या ओवरऑल जेको CM सां मुलाक़ात हुजे, उन ते असां एक्शन खणंदासीं। असांजे पंहिंजो ज़िलो आहे ठट्टो, कोशिशि कंदासीं। ऐं माण्हुनि खे इहो आगाही बि कयूं था त महिरबानी करे तव्हां गुटका न खाओ। इन लाइ ख़तरनाक माण्हू पंहिंजे बच्चनि जो सोचो, मुस्तक़बिल जो सोचो।